अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अॼु आउं तव्हांखे ख़ूबसूरत डिज़ाइन जेको नालो थींदो लोगे जो, उहो तव्हांखे आउं लोगो ठाहिणु सेखारींदुसि जेको तव्हां पंहिंजी मोबाइल जे अंदरि आसानी सां ठाहे सघो था। सभ खां पहिरीं जेकी इहा एप्लीकेशन जेकी आहे पिक्सल लैब, तव्हांखे इंस्टॉल करियो। हीअ तव्हांखे प्ले स्टोर तां बि मिली वेंदी। इन ऐप जो नालो आहे पिक्सल लैब। इनखे तव्हां ओपन करियो। ॿिए नंबर ते इहा जेकी एप्लीकेशन ॾिसो था तव्हां, फाइल मैनेजर, इनखे बि तव्हांजी ज़रूरत पवंदी। ठीकु आहे। जेकर तव्हां नवां आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब करियो। शुरू कयूं था पाण पंहिंजी वीडियो जी तरफ़। ॾिसो त तव्हां सभ खां पहिरीं तव्हां पिक्सल लैब खे ओपन करियो। पिक्सल लैब खे ओपन करण खां पोइ ॾिसो हीअ जेको हुजे तव्हां हिन ते लिखे, तव्हां कैंसिल करण खां पोइ ॾिसो हीअ जेको हुजे लिखियो, तव्हां हिनखे डिलीट करियो। डिलीट करण जे लाइ ॾिसो हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया, तव्हां हिन ते वञी करे हिनखे डिलीट करियो। ऐं जेको ओके वारो ऑप्शन तव्हां हिनखे डिलीट करियो। ठीकु आहे न। सो हीअ डिलीट थी वियो। डिलीट थियण खां पोइ ॾिसो हीअ जेको तव्हां ऑप्शन ॾिसी रहिया आहियो, हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया, ॾिसो हीअ जेको ऑप्शन तव्हां हिन जे अंदरि वञो। हाणे ॾिसो हीअ जेको शेप्स लिखियलु आहे, तव्हां शेप्स जे अंदरि वञो। ॾिसो हीअ जेको तव्हां ॾिसो पिया रेडियस, तव्हां हिनखे बिल्कुलु तव्हां हिते रखो। ठीकु आहे न। बिल्कुलु तव्हां हिनखे हिते खणी अचो। ठीकु। उनखां ॾिसो हीअ जेको ओपेसिटी लिखियलु आहे, तव्हां हिनखे बिल्कुलु ख़तमु करियो। हिते ख़तमु करियो। ठीकु आहे न। ॾिसो हाणे जेको तव्हां स्ट्रोक विद जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिनखे बिल्कुलु तव्हां हिते रखो। ठीकु आहे न। ॾिसो मूं हिनखे हिते रखो। हिन खां पोइ तव्हां हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक कयो। हिन ते क्लिक करण पोइ ॾिसो हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया नंढो, तव्हां हिनखे पकिड़े करे तव्हां हिनखे नंढो करियो। ठीकु आहे। इन तरीक़े सां तव्हां हिनखे नंढो करियो। ठीकु आहे। इन ते तव्हां पकिड़े करे ऐं तव्हां हिनखे नंढो करियो। ठीकु आहे न। हा पोइ तव्हां हिनखे पूरे विच ते रखो। ॾिसो तव्हां हिनखे पूरे विच ते रखो। विच ते रखण खां पोइ ॾिसो हीअ जेको तव्हां ऑप्शन ॾिसी रहिया आहियो, सही टिक वारो, तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां हिनखे ॿाहिरि अची वञो। ठीकु आहे। ॿाहिरि अचण खां पोइ ॾिसो हीअ जेको तव्हां वरी ऑप्शन तव्हां हीअ जेको ॾिसी रहिया आहियो, तव्हां हिनखे पकिड़े करे तव्हां हिनखे छिके अचो। हाणे ॾिसो हीअ जेको रिलेटिव पोजीशन जेको लिखियो, तव्हां हिन ते क्लिक करियो ऐं हिन ते तव्हां पूरे विच ते रखो। ठीकु आहे न। पूरे विच ते तव्हां रखी छॾियो। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, ॾिसो तव्हां हिन ते क्लिक करे ऐं तव्हां वरी तव्हां शेप्स जे अंदरि वञो। हीअ जो शेप्स आहे तव्हां हिन जे अंदरि वञो ऐं तव्हां हिनखे बि वधायो हिते ऐं हिनखे बि तव्हां हिते रखो। ॾिसो ऐं हिनखे तव्हां बिल्कुलु 5 ते रखो, या तव्हांजी मोबाइल में तव्हां हिनखे 12 ते रखो। ठीकु आहे न। तव्हांजी मोबाइल में तव्हां 5 ई रखो, सुठी ॻाल्हि आहे। ठीकु आहे न। हिन खां पोइ तव्हां हीअ जो सही वारो ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करे ऐं तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ॾिसो हाणे तव्हां हिनखे बिल्कुलु वधायो। ॾिसो मूं हिनखे हिते रखियो। हिन खां पोइ ॾिसो हीअ जेको तव्हां ऑप्शन ॾिसी रहिया आहियो, हीअ जेको ऑप्शन तव्हां हिन जे अंदरि वञो ऐं तव्हां हिनखे ताला लॉक करियो। पोइ हिनखे ताला लॉक कयो। ॾिसो हाणे तव्हां हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, तव्हां गैलरी जे अंदरि तव्हां जेको कुझु शयूं जेके इन जे अंदरि जेके इस्तेमालु कंदो टेलीग्राम जे अंदरि बि लॻाए छॾीनि, तव्हां उतां बि इनखे डाउनलोड करे सघो था। ॾिसो इहो इस्तेमालु कराए इहो टेलीग्राम ग्रुप जे अंदरि छॾी अथनि, तव्हां उतां बि इनखे डाउनलोड करे सघो था। ॾिसो हाणे हीअ जेको तव्हां ऑप्शन ॾिसो, तव्हां हिनखे बि ताला लॉक करियो। ताला लॉक करण खां पोइ ॾिसो हाणे तव्हांखे छा करिणो आहे। हाणे ॾिसो हीअ जेको ए वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, ए वारो तव्हां हिन जे अंदरि वञो। हाणे वरी ॾिसो हीअ जेको टेक्स्ट वारो ऑप्शन तव्हां हिन जे अंदरि वञो। वरी ॾिसो एडिट वारो ऑप्शन तव्हां हिन जे अंदरि वञो ऐं तव्हां हिन जे अंदरि तव्हां कुझु लिखो। सां लिखंदो ABDULAM सलाम। तव्हां नंबर ॾियो। ठीकु आहे। नंबर ॾियो। ॾिसो हाणे आउं हिन जे अंदरि हिकिड़ो नओं फ़ॉन्ट इस्तेमालु कंदुसि। उहो जेको फ़ॉन्ट तव्हांखे किथां मिलंदो, ॾिसो फ़ॉन्ट जेको तव्हां कलर में फ़िलहालु न वञो, तव्हां हिन जे फ़ॉन्ट चेंज करियो। फ़ॉन्ट लाइ तव्हां वञंदा, ॾिसो हीअ जेको AB वारो ऑप्शन जेको आहे, तव्हां हिन जे अंदरि वञो ऐं तव्हां फ़ॉन्ट जो चेंज करियो। फ़ॉन्ट जेको फ़ॉन्ट जेको हिन जे अंदरि इस्तेमालु कंदुसि उहो फ़ॉन्ट आहे।
जेको जी फ़ॉन्ट समूरा फ़ॉन्ट जेकी इन जे अंदरि जेकी शयूं इस्तेमालु थींदियूं आहिनि उहा आउं ज़िप फाइल ठाही आहे। उन ज़िप फाइल में वञी करे तव्हां हिन ज़िप फाइल खे खोलींदा त तव्हांखे इहे शयूं सभु तव्हांजे मोबाइल जे अंदरि सेव थी वेंदियूं। ठीकु आहे न। जेकी तव्हां जेको फ़ॉन्ट तव्हां हिनखे ओपन करियो, हिनखे ओपन करे ॾिसो। ॾिसो हाणे तव्हांजो जेको ॾिसो जेको तव्हां ॾिसी रहिया स्ट्रोक में वञी करे तव्हांजे ओपन करे करण खां पोइ ॾिसो तव्हांजी बिल्कुलु वधायो पूरे 18 या 20 ते रखो, तव्हांजी मर्ज़ी ते तव्हांजी दिलि चए तव्हां हिते रखो। ठीकु आहे न। ठीकु आहे न। हाणे ॾिसो हीअ जेको तव्हां ऑप्शन ॾिसी रहिया आहियो, हीअ जेको टिक तव्हां हिन ते क्लिक करे ऐं बिल्कुलु ओके कर। ठीकु आहे न। ओके करण खां पोइ ॾिसो हीअ जेको तव्हां जेको पोयां जेको हीअ लॻायो आहे, तव्हां हिनखे लॻायो आहिनि त पोइ हिन जो तव्हां रंग चेंज करे ॾिसो हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी हीअ जे अंदरि वञो, हीअ जेको तव्हां हिन जे अंदरि वञो ॾिसो कलर जेको ऑप्शन अथव त कलर ते वञी करे तव्हांजो कलर चेंज करे, छो त हिन जो कारो ई कलर रखिणो जेको तव्हां हिन जो जेको पोयां जेको तव्हां लॻायो आहे शेप्स, तव्हां हिन जो बि कारो कलर आहे, हिन जो बि कारो कलर ऐं जेको नालो तव्हां लिखियो हिन जो अछो कलर हुजे, नाले जे मथां जेको अछो कारो रंग हुन जो बि कारो रंग हुजे, छो त अछो जेको रंग आहे उहो तव्हांखे ख़तमु करिणो आहे। ॾिसो हिन खां पोइ जेको टिक वारो शइ तव्हां हिन ते क्लिक करियो ऐं तव्हां वरी ॿिन्ही खे ताला लॉक करे ॿिन्हिनि खे ताला लॉक करण खां पोइ ॾिसो हाणे तव्हांजे अंदरि कुझु लिखणु चाहियो था उहो बि तव्हां इन जे अंदरि लिखो। जीअं आउं बि तव्हांखे ठीकु आहे न। ऐं तव्हांजी साइज़ वधायो, साइज़ वधाइण ॾिसो हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहियो साइज़ तव्हांजी इन जे अंदरि क्लिक कयो, तव्हांजी साइज़ वधायो। ठीकु आहे न। साइज़ बि मुंहिंजी वधाई। हाणे तव्हांजो रंग चेंज करियो, कारो रंग मां रखियुमि। हाणे तव्हांजे अंदरि फ़ॉन्ट लॻायो, कहिड़ो फ़ॉन्ट तव्हांखे लॻाइणो आहे उहो मां तव्हांखे ॿुधायां थो। सो हीअ फ़ॉन्ट बि मूं हिन जे अंदरि लॻाए छॾियो, तव्हां हीअ फ़ॉन्ट बि हुतां डाउनलोड करे सघो था। ऐं जेको निशान आहे ओके तव्हां हिन ते क्लिक करे ॾिसो तव्हां हीअ जेको तव्हां हिनखे जिते बि रखणु चाहियो तव्हां हिनखे बिल्कुलु हिते रखो। ठीकु आहे न। हाणे ॾिसो हीअ जेको इनखे तव्हां हाणे ए वारे निशान ते तव्हां लिखियो पिया, तव्हां हिन ते कॉपी करियो। ॾिसो हीअ कॉपी वारो निशान जेको आहे तव्हां हिनखे कॉपी करियो। हाणे तव्हां हिनखे लिखिणो, मूंखे लिखिणो हिन जे अंदरि एस, ऐं हिन जे अंदरि एस लिखंदो ऐं तव्हां हिनखे सही वारे ऑप्शन ते क्लिक करे तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ठीकु आहे न। ॾिसो हाणे तव्हां जेको मथां जेकी ख़ाली डिज़ाइन पई आहे तव्हांखे बि हिन जे अंदरि कुझु लिखणु चाहियो था बिल्कुलु तव्हां हिन जे अंदरि कुझु लिखी सघो था। ॾिसो आउं हिन जे अंदरि लिखंदुसि कुझु। सो हीअ ए वारो जेको ऑप्शन आहे तव्हां हिन ते क्लिक करे वरी जेको हीअ एडिट वारो ऑप्शन तव्हां हिन टेक्स्ट वारो ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो। हाणे ॾिसो हीअ एडिट वारो ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो ऐं तव्हां हिन जे अंदरि कुझु लिखो। ठीकु आहे, मां हिन जे अंदरि इहो लिखियो। हाणे तव्हां हिन जे अंदरि फ़ॉन्ट लॻायो। फ़ॉन्ट लाइ ॾिसो हीअ जेको ॾिसो ए बी फ़ॉन्ट लिखियो, तव्हां हिन जे अंदरि वञो। ॾिसो हाणे माए फ़ॉन्ट में तव्हांखे न आहे वञिणो। ॾिसो हीअ जेको फ़ॉन्ट लिखियलु तव्हां हिन जे अंदरि वञी करे हीअ ॾिसो हीअ जो डेज़ फ़ॉन्ट लिखियलु तव्हां हीअ जेको पिक्सल ऐप में पहिरियों हूंदो आहे हीअ फ़ॉन्ट तव्हांखे ओपन करिणो आहे। ठीकु आहे। हुन खां पोइ ॾिसो हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया तव्हां हिन ते क्लिक करियो ऐं तव्हां हिनखे बिल्कुलु इन तरीक़े सां डिज़ाइन करियो। ॾिसो डिज़ाइन करण पोइ तव्हां ओके करियो। ओके करण खां पोइ ॾिसो जेको तव्हांजी साइज़ वधाइणु चाहियो बिल्कुलु तव्हांजी साइज़ वधायो। ॾिसो तव्हां हिनखे बिल्कुलु हिते रखो। ॾिसो पोइ तव्हां हिनखे कॉपी करियो। ठीकु आहे न। हुनखां पोइ ॾिसो ॾिसो भाई तव्हां हिनखे बिल्कुलु हिते रखो। ठीकु आहे। हिनखे हुते पोइ तव्हां ओके वारे निशान ते ओके वारे निशान ते करे तव्हां जे ख़ुदि लिखणु चाहियो था। ॾिसो मुंहिंजो लिखियो आहे यूट्यूब चैनल। ॾिसो हाणे जेको जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया तव्हांखे पहिरीं ॿुधायुमि जेको ऑप्शन ॾिसो कहिड़ो जेको ऑप्शन तव्हां ॾिसे तव्हां हिन ते वञी करे तव्हां हिनखे इन तरफ़ छिकियो। ठीकु आहे न। इन तरफ़ तव्हां छिकींदा तव्हांजो बिल्कुलु इन तरीक़े सां थी वेंदो। ॾिसो तव्हांजो सही वारो ऑप्शन तव्हां हिन ते ॿाहिरि निकिरी वञो। ॿाहिरि निकिरणो ॾिसो हाणे ॾिसो हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो। हाणे तव्हां हिन सभिनि खे टिक लॻायो। टिक तव्हां इन तरीक़े सभिनि खे टिक लॻायो। ठीकु आहे न।
सो तव्हां इन सभिनी खे टिक लॻाइणो आहे। टिक लॻाइण खां पोइ ॾिसो जेको तव्हां हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीउ जेको ॾिसो ई न, पर जेको ॾिसो तव्हां हीउ जेको ऑप्शन ॾिसी रहिया आहियो टिक वारो, हीउ जेको ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, तव्हां इन ते क्लिक करियो। ॾिसो हीउ जेको तव्हां ऑप्शन ॾिसी रहिया आहियो, ॾिसो तव्हां जेको हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, ॾिसो हीउ जेको तव्हां ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करे ऐं जेको टिक वारो जेको ऑप्शन तव्हां सही वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करे तव्हांजो समूरो जुड़ी वेंदो। ॾिसो हाणे तव्हां हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो टिक, हीउ जेको ॾिसो हीउ तव्हां ऑप्शन ॾिसी तव्हां इन ते अंदरि वञो। इन जे अंदरि वञण खां पोइ ॾिसो एडिटर कलर लिखियलु, तव्हां इन जे अंदरि वञो ऐं तव्हां इन जो अछो जेको लिखियलु तव्हां इनखे बिल्कुलु ख़तमु करियो। ॾिसो हीउ जेको बिल्कुलु ख़तमु अछो जेको रंग बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। तव्हां जो सही वारो ऑप्शन तव्हां इन ते क्लिक तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ॿाहिरि निकिरी वञो, ॾिसो तव्हां जी कॉपी वारी जो निशान तव्हां इन ते कॉपी करियो ऐं तव्हां इनखे बिल्कुलु फिक्स में रखो। ठीकु आहे, फिक्स में रखण खां पोइ ॾिसो वरी ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया तव्हां इन जे अंदरि वञो ऐं तव्हां इन ॿिनि खे टिक लॻाइण जे लाइ ॾिसो हीउ जेको तव्हां हीउ जेको ऑप्शन ॾिसो तव्हां हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी तव्हां पहिरियां इन जे अंदरि वञो। इन जे अंदरि वञण खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन ॾिसी तव्हां इन जे अंदरि वञो, तव्हां इन ते क्लिक कयो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो तव्हां इन ॿिनि खे टिक लॻाइण खां पोइ ॾिसो हीउ जेको तव्हां ऑप्शन ॾिसी रहिया आहियो, हीउ जेको ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञो। ॾिसो ऐं हुनखे टिक लॻाए पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञी ऐं तव्हां इनखे ओके करियो त पाण में जुड़ी वेंदा। सो हाणे भई जुड़ी विया आहिनि। हिन खां पोइ ॾिसो तव्हांखे कॉपी लाज़मी करिणो आहे। हिन खां पोइ मिलाइणो आहे। मिलाइण खां पोइ ॾिसो हीउ जेको तव्हां टेक्सचर ॾिसी रहिया आहियो, टेक्सचर ते वञी करे तव्हां जेके इन जे अंदरि को रंग ॾियणु चाहियो था उहो तव्हां इन जे अंदरि रंग ॾियो। ॾिसो आउं इन जे अंदरि हीउ रंग ॾियणु चाहियां थो। सभ खां पहिरीं ॾिसो हीउ जो तव्हां निशान ॾिसी रहिया आहियो, पहिरीं तरफ़ इहो ईअं हुजे, ॿिए तरफ़ उबतो हुजे। ठीकु आहे न, तव्हां हुनखे सही वारो ऑप्शन जेको आहे तव्हां इन ते क्लिक करे तव्हां इन ते ॿाहिरि निकिरी वञो। ठीकु आहे न, तव्हांजो जेको इहो ओके वारो निशान आहे तव्हां जेको इनेबल तव्हां इनखे इनेबल कयो। ठीकु आहे न, इनेबल करण खां पोइ ॾिसो तव्हां इनखे इनेबल कयो आहे। हुन खां पोइ ॾिसो हीउ जेको स्टॉक वारो निशान तव्हां इन ते क्लिक करे तव्हां ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक कयो, तव्हां ओके वारे निशान ते क्लिक करियो। उनखां पोइ ॾिसो 3D जेको लिखियलु 3D शॉप तव्हां इन जे अंदरि क्लिक करियो ऐं जेको इनखे इनेबल करियो। ॾिसो हाणे जेको तव्हां इनखे 5 रखियलु आहे तव्हां इनखे बिल्कुलु घटायो। हिकु दर खां पोइ ॾिसो हीउ सही वारो ऑप्शन तव्हां इनखे ॿाहिरि निकिरी वञो। ॾिसो हीउ जेको शेप्स अचे तव्हां इनखे बि इनेबल करियो। सो हाणे जेको पछाड़ी में जेको हीउ जेको आहे इम्बेस वारो तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक तव्हां इनखे इनेबल करियो। सो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीउ जेको ऑप्शन तव्हां इनखे बिल्कुलु बिलीव तव्हां इनखे बिल्कुलु घटायो। सो हाणे तव्हां इनखे ओके करियो। ओके करण पोइ ॾिसो हाणे तव्हां जेको हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीउ जेको ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञो। सो हीउ जेको ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञो। इन जे अंदरि पंहिंजो ॾिसो फ्रॉम गैलरी तव्हां इन जे अंदरि वञो ऐं तव्हां हीअ जेकी तस्वीर इन जे अंदरि लॻाई इहा तव्हां तस्वीर इन जे अंदरि लॻायो। ॾिसो ॻाल्हि नोट कजां त इहो जेको पहिरीं पाण ईअं लॻाइणो हाणे असांखे ईअं लॻाइणो आहे। ठीकु आहे न, ईअं ई त हाणे न लॻाइणो, हाणे असांखे ईअं लॻाइणो। ठीकु आहे न, हिन जा ॾिसो हीउ जेको आहे तव्हां ॾिसो पिया तव्हां इन जे अंदरि क्लिक करियो। ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां इन जे अंदरि क्लिक करियो ऐं तव्हां इनखे फेरियो। ठीकु आहे, फेरियो खां पोइ ॾिसो हीउ जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो ॾिसो हाणे बिल्कुलु तयारु थी वियो आहे। ॾिसो हाणे तव्हां इनखे पूरे विझी था रखो ऐं जेको तव्हां ॾिसो हाणे तव्हांजो सेव करियो। सेव करण जे लाइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो शेयर वारो ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीउ जेको तव्हां डिफॉल्ट वारो ऑप्शन तव्हां ॾिसी रहियो तव्हां इन जे अंदरि वञो। ॾिसो वरी अल्ट्रा में वञो। हाणे तव्हां ॾिसो हीउ सेव टू गैलरी लिखियलु तव्हां इन जे अंदरि वञी करे तव्हां इनखे सेव करियो।
दोस्तों पहिरीं वीडियो जेकी मूं छॾी हुई ज़िप फाइल खोलण ऐं ज़िप फाइल खे ठाहिण जो तरीक़ो पूरी पहिरीं वीडियो में तव्हांखे सेखारियो हो। ऐं दोस्तों जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं असांजे चैनल खे बि सब्सक्राइब ज़रूरु कजो। दोस्तों आउं तव्हांखे ॿुधायां थो त तव्हांजी जेकी वीडियोस मुंहिंजी फ़ोटो जेकी सेव थी वई उहो तव्हांखे आउं सेखारियां थो उहो ॾेखारियां। ये फ़ोटो मुंहिंजी तयारु थी वई आहे। ॾिसो तव्हां मुख़्तलिफ़ रंग जेके इन अंदरि तव्हां ॾेई छॾिया आहिनि, तव्हां बिल्कुलु इन तरीक़े सां तव्हां डाउनलोड करियो ऐं तव्हां बिल्कुलु इन तरीक़े सां तव्हां ठाहे सघो था। ख़ूबसूरत ऐं लोगो डिज़ाइन तव्हां पंहिंजे नाले जे एतबार सां ठाहे सघो था। दोस्तों वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे बि सब्सक्राइब करियो, यूट्यूब चैनल खे AS लाशरी यूट्यूब चैनल खे। ऐं वधीक वीडियो ॾिसण जे लाइ तव्हां असांजे टेलीग्राम जेको ग्रुप ठहियलु आहे AS लाशरी जे नाले सां, तव्हां उनजे अंदरि बि ग्रुप में जॉइन थियो। ऐं ग्रुप जी जॉइन थियण जे लाइ जेको ॾिसो त तव्हांखे मुंहिंजे यूट्यूब चैनल जे अंदरि डिस्क्रिप्शन में तव्हांखे वीडियो जे अंदरि लिंक मिली वेंदी, तव्हां उनजे अंदरि बि तव्हां असांजे यूट्यूब चैनल में बि शामिलु थी सघो था। दोस्तों ये भी अॼु जी वीडियो जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि आई वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं ॾिसो हिकिड़ी कमेंट बि ज़रूरु ॾिजो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।